हिकु सिंध हिकु सकाफ़त। 1 दिसंबर आचर ॾियारे अवामी न्यूज़ HD पारां हिकु सिंध हिकु सकाफ़त जे श्रेष्ठ मल्हाए रहिया आहियूं। अचो त अवामी न्यूज़ सां गॾु समूरा सिंधवासी पंहिंजी धरती सां धरती जे रंगनि सां रंगजी वञो। अचो खेट खेड़ियूं, अचो सोन मेड़ियूं। मुंहिंजा सिंध वासियो सजणो, असांखे पंहिंजी धरतीअ सां प्यार ऐं मोहबत आहे। सिंध सदियुनि खां जीअंदी रही आहे। ही सिंध जूं बनियूं ऐं ॿारा, ही सिंध जूं ढंढूं ऐं ढोरा, ही मौज भरियो महिरान सदा वैन सिंध आबाद मारू खुशहाल। ही लाड़, ही काछो, ही थर ऐं बर, ही सिंध जा हुनर ऐं साज़ सिंध जी ओञाण ऐं सकाफ़त आहिनि। सिंधी सकाफ़त खे उजागर करियूं। सिंध आबाद मारू खुशहाल। हिकु सिंध हिकु सकाफ़त, सिंध आबाद मारू खुशहाल। अचो खेट खेड़ियूं, अचो सोन मेड़ियूं। नाज़रीन, ख़बर न्यूज़ सिलसिलो जारी है। वहाँ खेरपुर का खबर ॾींदा आहियूं। खेरपुर में अवामी न्यूज़ 12 दिसंबर ते हिकु सिंध हिकु सकाफ़त जे सिरे हेठि सकाफ़ती ॾियारे खे भरपूर मल्हाइण जूं तयारियूं ज़ोर ऐं शोर सां जारी आहिनि। इन हवाले सां खेरपुर जे सियासी समाजी साफ़ सिंध पारां अवामी न्यूज़ जे चेयरमैन अब्दुल रज़ाक राजपूत जे ॾिनल सकाफ़ती सॾे खे भरपूर आजियां कई पई वञे। सिंधी क़ौम लाइ वॾी हिकिड़ी अज़ीम ऐं ख़ुशी जी ॻाल्हि आहे त TV चैनल्स जेके बि आहिनि उन्हनि एकता जे हवाले सां ई प्रोग्राम जेके हर साल रखनि था पिया ऐं सिंधी क़ौम खे सलाम आहे जेको इन प्रोग्राम में ज़बरदस्त तरीक़े सां जेको आहे हू इन प्रोग्राम खे बलाइनि था पिया। अवामी न्यूज़ जो पंहिंजो पाण सिंधी क़ौम सां निभायो आहे। मां इन मौक़े ते अवामी न्यूज़ जे चेयरमैन साहब खे या जेकी ॿी हेठों टीम आहे सभिनी खे मां सुरुख सलाम पेश कयां थो ऐं दुआगो आहियां। इंशाअल्लाह जीअं ही सिंधी एकता जे हवाले सां ई प्रोग्राम कनि था पिया, इंशाअल्लाह ही अॻिते बि सिंधी क़ौम जे भलाई लाइ ऐं हुन लाइ नेकी लाइ कमु कंदा रहंदा। सिंध के बासी हैं और हमारा फ़र्ज़ ये बनता है कि हम सिंध की सकाफ़त को उजागर करें और मुझे बड़ी खुशी है कि 1 दिसंबर को चेयरमैन अब्दुल रज़ाक साहब जो अवामी न्यूज़ के हैं, मैं उनकी टीम को खुशामदीद कहता हूँ कि उन्होंने इस त्यौहार पर इतना अच्छा प्रोग्राम कर रहे हैं। मां अवामी न्यूज़ जे चेयरमैन अब्दुल रज़ाक राजपूत ऐं पूरे सथ जो इंतहाई शुक्रगुज़ार आहियां ऐं उन्हनि खे मुबारकबाद भी पेश कयां थो त हो एकता जे ॾियारे ते हिकु बहितरीन प्रोग्राम अरेंज कनि पिया ऐं मूंखे उमेद आहे त हो सुठे नमूने सां कामयाब थींदो ऐं बहितरीन प्रोग्राम हूंदो ऐं सिंधी सकाफ़त खे सुठी तरीक़े सां दुनिया जे साम्हूं उजागर कंदा। कल्चर डे जेको आहे टोपी अजरक जो जेको ॾींहुं आहे, सिंध त छा पर पूरे मुल्क में मल्हायो वेंदो आहे, जिन में अवामी न्यूज़ पारां जेको हे ॾींहुं जेको रखियो वियो आहे ऐं हे प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे, उन हवाले सां मां चेयरमैन अवामी न्यूज़ जे अब्दुल रज़ाक राजपूत साहब जन खे ऐं उनजे सथ खे मुबारकबाद पेश कयां थो। अवामी न्यूज़ जे तरफ़ां जेको कल्चर डे मल्हायो थो वञे 1 दिसंबर ते, उहो तमामु बहितरीन क़दम आहे अवामी न्यूज़ जो सिंध सूबे ऐं सिंध जे अवाम जे लाइ। जेको सिंधी अवाम जो जेको सकाफ़त कल्चर ट्रेडिशनुनि जो तरण वेहण जो ॿियनि जो उन्हनि जो बि जेको कुझु बि सकाफ़त में अची वञे थो, उन्हनि जो मैसेज उहो जेको डिलीवर कनि था पब्लिकली माण्हुनि खे शो कंदा आहिनि। असां अवामी न्यूज़ चैनल जे अब्दुल रज़ाक ऐं राजपूत साहब जे खे भलीकार चऊं था। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।